अस्सलाम वालेकुम। जमशेद सभिनी साथियुनि जा लख थोरा जो शाह साहब जे हवाले सां जेको मूं कमीशन जे हवाले सां वीडियोस ठाहिया हुआ मां तमामु घणो पसंदि कया आहिनि ऐं तमामु घणी मोट मिली आहे। इन करे पंहिंजे मक़सद खे अॻिते वधाईंदे ऐं ख़ासि मक़सदु असांजो इहो ई आहे कमीशन जी तयारी कंदड़ साथियुनि लाइ इहे जेका वीडियोस आउं ठाहियां पियो त जीअं उन्हनि खे घर वेठे कमीशन जी तयारी करण में आसानी थिए। दोस्तनि खे गुज़ारिश आहे वीडियो पसंदि अचे त ॿियनि दोस्तनि ॾे शेयर ज़रूरु करियो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। शाह ते लिखियल किताब ऐं PhD थीसिस हीराब अली लाल साहब जे किताब तां खयल सवाल जवाब आहिनि। सवाल कहिड़ी इंसाइक्लोपीडिया में शाह साईं जो नालो वॾे अज़मत सां वरितो वियो आहे? जवाब अतालवी इंसाइक्लोपीडिया। सवाल किताब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिकु मुतालियो कंहिंजो लिखियल आहे? जवाब भेरूमल जो। सवाल किताब आदेसी उथी विया में शाह लतीफ़ खां सवाइ केतिरनि शाइरनि जो तज़किरो थियल आहे? जवाब 33 शाइरनि जो। सवाल किताब कशफल अब्यात में केतिरनि रिसालनि जो मवाद तरतीब ॾिनल आहे? जवाब 11 रिसालनि जा बेत तरतीब ॾिनल आहिनि। सवाल किताब भिटाई तहकीकी जर्नल शुमारो 2 कहिड़े साल में शाया थियो? जवाब जुलाई 1992 में। सवाल किताब सिंध जो लाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई छापो पहिरियों केतिरनि सिफ़नि ते मुश्तमिल आहे? जवाब 32 सिफ़नि ते। सवाल किताब अक्स लतीफ़ में शाह साईं जे कहिड़नि सुरनि जो उर्दू तर्जुमो थियल आहे? जवाब फ़क़त हिकु सुर कल्याण जो। सवाल किताब एतराफ़ शाह जे फ़लसफ़ा जे मुमल जो मिजाज़ी रुख़ उन किताब जा 2 अखर कंहिं लिखिया आहिनि? जवाब सिराज कुरैशी। सवाल किताब सिंध जो लाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिकु इनकलाबी शाइर जी हैसियत में कंहिंजो लिखियल आहे? जवाब मौलवी अब्दुर्रहमान भट्टी जो। सवाल किताब ओसियरो खाहोड़ी ऐं पंध छा बाबति आहे? जवाब हिन किताब में शाह साहब जे हिंगलाज यात्रा वारे बस सां लेखक जी कयल सफ़र मुतालिक़ आहे। सवाल किताब ओसियरो खाहोड़ी ऐं पंध कॾहिं शाया थियो? जवाब दिसंबर 2003 में। सवाल सफ़रनामो ओसियरो खाहोड़ी ऐं पंध कंहिं तरतीब ॾिनो? जवाब ज़वार अब्दुल सत्तार दरस। सवाल किताब बाहियूं बेरागिन जूं शाह ऐं ॿियनि क्लासिकी शाइरनि जो इतिहास कंहिंजो लिखियल आहे? जवाब तारजो। सवाल किताब बाहियूं बेरागिन जूं में केतिरा मज़मून ऐं मकाला तरतीब ॾिनल आहिनि? जवाब 11 मज़मून ऐं मकाला। सवाल किताब बाहियूं बेरागिन जूं केतिरनि सिफ़नि ते मुश्तमिल आहे? जवाब 80 सिफ़नि ते। सवाल शाह साईं ते लिखियल मकालनि जो मजमूओ बाहियूं बेरागिन जूं कॾहिं शाया थियो? जवाब पहिरियों छापो नवंबर 1991 में। सवाल गुलाम नबी सदायो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते PhD थीसिस कॾहिं मुकमिल कई? जवाब 1999 में। सवाल भिटाई जर्नल शुमारो 5 कॾहिं शाया थियो? जवाब साल 1955 में। सॉरी 1995 हूंदो। सवाल हसन बानो सूमरो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते PhD थीसिस कहिड़े साल में कई? जवाब 1989 में। सवाल सिंध इतलात खाते किताब आवाज़ लतीफ़ सिंधी ऐं उर्दू ॿोलीअ में शाह साईं जे कहिड़े उर्स मुबारक जे मौक़े ते शाया करायो? जवाब 243 उर्स मुबारक जे मौक़े ते। सवाल किताब भिटाई जा बेत कंहिं लिखियो ऐं इहो किताब कॾहिं शाया थियो? जवाब ज्योति आसराणीअ जो 1966 में। सवाल किताब लतीफ़ी ज़हनी चटाभेटी कंहिं लिखियो? जवाब कमाल जामले। सवाल किताब लतीफ़ी ज़हनी चटाभेटी कॾहिं शाया थियो? जवाब अगस्त 2004 में। सवाल शाह साहब जी सवाने बाबति सही माना में तहकीकी कम कॾहिं शुरू थियो? जवाब 1880 में। सवाल लतीफ़ सरकार ऐं ॿियनि क्लासिकी शाइरनि ते मुबनी किताब क्लासिकी शाइरी पहिरियों भेरो कॾहिं शाया थियो? जवाब 1981 में सिंधी अदबी बोर्ड शाया कयो।
सवाल किताब टे अज़ीम शायर में कहिड़नि टिनि अज़ीम शख्सियतुनि जो ज़िक्र थियल आहे? जवाब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, कवि कालिदास ऐं विलियम शेक्सपियर जो। सवाल टे अज़ीम शायर जो पहिरियों छापो किथे शाया थियो? जवाब हिंदुस्तान में। सवाल किताब टे अज़ीम शायर जो पहिरियों छापो ऐं कॾहिं शाया थियो? जवाब पहिरियों छापो 1991 में। सवाल किताब टे अज़ीम शायर जे लेखक जो नालो ॿुधायो? जवाब हुलाराम हसन। सवाल किताब टे अज़ीम शायर केतिरनि सिफ़नि ते मुश्तमिल आहे? जवाब 213 सिफ़नि ते। सवाल हुलाराम हंस जे तहक़ीक़ मुताबिक़ शेक्सपियर 37 ड्रामा लिखिया आहिनि। तव्हां इहो ॿुधायो त शाह लतीफ़ नज़म में केतिरियूं कहाणियूं लिखियूं आहिनि? जवाब 9 कहाणियूं। सवाल किताब शाह लतीफ़ जे शाइरी ऐं कारनामा कंहिंजो लिखियल आहे? जवाब मोतीलाल जोतवाणी जो। सवाल शाह साहब ते किताब छप्पर कीन ॾे जे मौक़िफ़ जो नालो ॿुधायो? जवाब जीन एन मुंघाणी। सवाल शाह साईं ते लिखियल किताब छप्पर कीन ॾे कॾहिं शाया थियो? जवाब मई 2000 ते। सवाल किताब सुरसारंग लतीफ़ियात कंहिंजो लिखियल आहे? जवाब ताज सराय जो। सवाल उर्दू किताब अक्स लतीफ़ कॾहिं शाया थियो? जवाब 1951 में। सवाल हाजी हकीर बिन मंगण जो शाह जे शाइरीअ जे पस मंज़र में लिखियल सोणी मियार मंज़ूम किसो कॾहिं शाया थियो? जवाब 1964 में। सवाल शाह जे शाइरीअ जे पस मंज़र में मूमल ऐं मेंद्रो मंज़ूम किसो कंहिंजो लिखियल आहे? जवाब हाजी हकीर इब्न मंगण जो। सवाल हाजी हकीर जो शाह जे शाइरीअ जे पस मंज़र में लिखियल किताब उमर मारीअ जूं 30 रातियूं कॾहिं शाया थियो? जवाब 1955 में। सवाल किताब बज़्म लतीफ़ कॾहिं शाया थियो? जवाब 1954 में। सवाल बज़्म लतीफ़ जो लेखक केरु आहे? जवाब महबूब अली चन्ना। सवाल मोहम्मद हुसैन काशिफ खे कहिड़े किताब ते अकेडमी अदबियात पाकिस्तान इस्लामाबाद तरफ़ां सिंधी अदब जो शाह लतीफ़ एवॉर्ड ॾिनो वियो? जवाब कंदीअ कुंवर टिड़न किताब ते। सवाल मोहम्मद सिद्दीक मुसाफ़िर जो लिखियल किताब सुर आसा कॾहिं शाया थियो? जवाब 1968 में। सवाल मोहम्मद सिद्दीक मुसाफ़िर जो 1948 में शाह जे कहिड़े सुर ते किताब शाया थियो? जवाब सुर सस्वीअ ते, सस्वी आबरी ते। सवाल 1980 में शाह जे ॿिनि किरदारनि सां मंसूब सुहिणी मियार एवॉर्ड थर जे कहिड़े फनकार खे ॾिनो वियो? जवाब मोहन भगत खे। सवाल कुमारी रकमणीअ शाह लतीफ़ ते कहिड़ी ॿोलीअ में थीसिस लिखी? जवाब हिंदी ॿोलीअ में। सवाल कुमारी रकमणी शाह ते कहिड़े मौज़ूअ ते थीसिस लिखी तैयार कई? जवाब सस्वी और शाह अब्दुल लतीफ़ के कोता में प्रेम की भावना। सवाल किताब सुर कल्याण उर्फ तसौफ जो आईनो कंहिंजो लिखियल आहे? जवाब रशीद अहमद लाशारी जो। सवाल रशीद अहमद लाशारी जो लिखियल किताब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कॾहिं शाया थियो? जवाब 1955 में। सवाल 1962 में रशीद अहमद लाशारी जो शाह जे कहिड़े सूरमीअ ते लिखियल किताब शाया थियो? जवाब मारीअ ते। सवाल शाहनवाज़ सोढर शाह लतीफ़ ते पीएचडी कंहिंजे रहबरीअ में कई? जवाब अलामा गुलाम मुस्तफा कासिमी जे रहबरीअ में। सवाल सिंध यूनिवर्सिटीअ मां सिंधी ज़ुबान में सभ खां पहिरियां शाह लतीफ़ ते पीएचडी कंहिं कई? जवाब डॉक्टर शाहनवाज़ सोढर। सवाल शाहनवाज़ सोढर शाह लतीफ़ ते थीसिस कॾहिं मुकमल कई? जवाब 1988 में। सवाल किताब सिंधी सकाफ़त ऐं शाह लतीफ़ भिट शाह सकाफ़ती मर्कज़ हैदराबाद कॾहिं शाया कयो? जवाब 1991 में। सवाल किताब इशारात शाह कंहिंजो लिखियल आहे? जवाब मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जो। सवाल डॉक्टर अब्दुल जवाद जुनेजो जो तरतीब ॾिनल किताब लतीफ़ कोइज़ कॾहिं शाया थियो? जवाब 1978 में। सवाल लतीफ़ी दास्तान बाबति उर्दूअ में लिखियल किताब मारवी के देस में कंहिंजो लिखियल आहे? जवाब शेख अब्दुल रज़ाक राद जो। जवाब फहमीदा हुसैन खे शाह साहब ते लिखियल पीएचडी थीसिस ते पहिरियों भेरो कॾहिं एवॉर्ड मिलियो? जवाब 1993 में। सवाल किताब भिटाई मैसेज ऑफ मास्टर जी मुसन्निफ़ जो नालो ॿुधायो? जवाब हमीद सिंधी। सवाल 1953 खां 1962 ताईं महकमा इतलात खाते शाह साहब ते लिखियल मज़मूननि ऐं मक़ालनि ते मुबनी केतिरा किताब शाया कराया? जवाब 6 किताब। सवाल कहिड़े अंग्रेज़ी किताब में फैज़ बख्शापुरीअ शाह लतीफ़ खे खिराज अक़ीदत पेश कयो आहे? जवाब पोइट लोरेट ऑफ सिंध में। सवाल किताब बंगाल जो लतीफ़ रविंद्रनाथ टैगोर कंहिंजो लिखियल आहे? जवाब मंसूर कादिर जुने